الرحمن الرحيم وما محمد إلا رسول قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين وما كان لنفس أن تموت إلا بإذن الله كتابا مؤجلا ومن يرد ثواب الدنيا نؤته منها ومن يرد ثواب الآخرة نؤته منها وسنجزي الشاكرين صدق الله مولانا अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगंबर आहे। बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया, पोइ जेकॾहिं उहो मरी वञे या क़तल थिए त अवीं पंहिंजनि खुड़ियुनि भर पोइ ते फिरंदो छा? जीअं त ग़ुज़वाए अहद में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े लक ते 50 टोली सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी बीहारी हुई। उन्हनि खे इहो हुकुम हो त फतह थिए या शिकस्त थिए तव्हांखे नाहे छॾिणो इहो लक। पोइ जॾहिं पहिरियों हमिलो थियो त काफ़िर पुठीअ भर भॻा ऐं सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन उन्हनि जे कट हा जेके 50 ॼणा हा उन दुरे ते उन लक ते। उन्हनि चयो त बसि हाणे फतह थी चुकी आहे, बसि हाणे असां बि लहूं। उन्हनि मां 40 ॼणा लथा, 10 ॼणा उते ई टिकिया पए। पोइ जॾहिं जेको आहे सो हज़रत ख़ालिद बिन वलीद उन वक़्तु मुस्लमान न थियो हो, उन ॾिठो त हीउ लक ख़ाली आहे ऐं इन जे पोयां जेकॾहिं हमिलो कंदासीं असां वरी ग़ालिब अची वेंदासीं। हज़रत ख़ालिद बिन वलीद उन वक़्तु गैर मुस्लिम हो। पोइ उन अची करे हमिलो कयो। हमले करण खां पोइ उहे वीचारा जेके 10 साहबिया ओड़ी महिल ई शहीद थी विया ऐं उन खां पोइ अफ़रा तफ़री फैलिजी वई। पोइ जेके काफ़िर पुठीअ भर भॻा उन्हनि जे पोयां मुस्लमाननि जो ताक़ुब हुयो, पोयों हुया। पोइ ॾिठूं त असांजे इन्हनि काफ़िरनि पोयों हमिलो कयो आहे त हिननि पुठी भर थी करे हुन सिधा थी करे हुननि ते हमिलो करणु लॻा। त माना ईअं सम्झो त अॻियां पोयां मुस्लमाननि खे उन्हनि हमिलो करणु शुरू कयो, जंहिंमें मुस्लमाननि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद मुबारक शहीद थिया। उतबा बिन अबी वक़ास उन अची करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमिलो कयो ऐं इब्न कुमिया बि ईअं सम्झो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ा पहुचायो। पोइ इन विच में हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हमशिकिल मतिलबु सॾियो वेंदो आहे, उहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिफ़ा कंदे शहीद थी वियो। त पोइ इब्न कुमिया जंहिं हमिलो कयो उन हुलायो पए त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नऊज़ बिल्लाह ख़तम थी विया। पोइ इहा अफ़रा तफ़री जी जॾहिं इहा ख़बर मुस्लमाननि में पई त पोइ इन्हनि मुस्लमाननि में ईअं सम्झो 2 टोला थी विया। हिकिड़ा चवनि पिया बसि हाणे असां रही करे छा कंदासीं, हाणे बसि ईअं था कयूं त अमान था वठूं अबू सुफ़ियान खां। हिकिड़नि चयो त हाणे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया विया आहिनि त रब मुहम्मद त ज़िंदा आहे त असां उन जे नक्श कदम ते हलंदासीं, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नक्श कदम ते हलंदासीं। उन्हनि मां अनस बिन नज़र बि हुयो जंहिं चयो त रब मुहम्मद त आहे, उन विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। उन खां अलावा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चोतरफ़ 25 सहाबी हुया या 12 हुया, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि जिन में हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत अली, हज़रत तलहा, हज़रत अबू तलहा, अबू दुजाना रज़ियल्लाहु ताला अन्हुम वग़ैरह ॿिया बि सहाबी हुआ जेके हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चोतरफ़ हिफ़ाज़त करे रहिया हुआ। पोइ हिकिड़े सहाबी रड़ करणु शुरू कई त जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़ख़्मी हालत में ॾिठूं त चवणु लॻा त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़िंदा आहिनि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो त आवाज़ खे घटि रखो। बरसूरत जॾहिं सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन के हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईअं सम्झो ख़बर पई त साईं जन ज़िंदा आहिनि त पोइ चोतर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चौगिर्द पहुची विया। हिन जॻह में अल्लाह तबारक व तआला उन्हनि मुस्लमाननि खे इहा तंबीह कई आहे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे, यानी पैगंबर आहे, बशर आहे। त पोइ इहो ईअं सम्झो त थींदो रहियो आहे जॾहिं ईअं सम्झो त कॾहिं कॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु वारनि नबियनि खे तबई मौत मिलियो, कॾहिं कॾहिं वरी उन्हनि खे शहादत जो रुतबो बि मिलियो। तंहिं ते अल्लाह तबारक व तआला उन्हनि सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे फरमाए थो त बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया, पोइ जेकॾहिं उहो मरी वञे यानी तबई मौत औ क़ुतिलन क़लबुम या शहीद कयो वञे त पोइ पंहिंजनि खुड़ियुनि तां फिरंदव छा, भरपोइ ते फिरंदव छा, पंहिंजनि खुड़ियुनि भरपोइ ते फिरंदव छा, यानी दीन खां फिरंदव छा। ऐं जेको पंहिंजनि खुड़ियुनि भरपोइ ते फिरंदो सो अल्लाह खे कुझु बि नुक़सान कॾहिं न लाहींदो। हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला फरमायो क़द ख़लत मिन क़ब्ल रुसुल, बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया। बरसूरत
इन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बशरियत हुजण जे लाइ बि ईअं सम्झो त क़यामत ताईं माण्हुनि खे इहो सम्झाए छॾियो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बशर हुया, यानी आम इंसान न, बल्कि ईअं सम्झो त आम इंसाननि खां उन जी जेका कैटेगरी हुई उहा आला हुई, पर हुया इंसान। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इन खां अॻु में बि रसूल गुज़रिया हुआ। त इन आयत सगोरीअ मां क़ादियानिन वरी इस्तिदलाल वरितो आहे, क़द ख़लत मिन क़ब्ल रसूल, बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया। पोइ इन मां इस्तिदलाल कहिड़ो था वठनि त चवनि था त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम, चओ था न त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम आसमाननि ते मतिलबु खयो वियो आहे, त हिते अल्लाह साईं फरमाए थो त बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया, माना मरी वियो न हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम। हो इहो इस्तिदलाल था वठनि त जीअं मिर्ज़ा क़ादियानी जेको ग़ुलाम मोहम्मद क़ादियानी लाइ उन जे लाइ राह हमवाट कयूं। बह सूरत हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त इन मां अर रसूल मां समूरा रसूल मुराद न आहिनि, बाद रसूल मुराद आहिनि। हज़रत मौलाना अशरफ अली साहब थानवी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त जेकॾहिं असां ईअं बिलाशक इहा ई माना वठूं त बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया, त हिते त जीअं वफ़ात जो त लफ़्ज़ न आयो आहे न, इहो त गुज़री वियो आहे, ईअं सम्झो त हलियो वियो आहे मथे, ईअं थोरी आहे त उनखे वफ़ात लाइ इहो चयो वियो आहे त हीउ वफ़ात करे वियो आहे, गुज़री वियो आहे, उहो आसमाननि ते खयो वियो आहे, क़ुर्ब क़यामत में लाथो वेंदो, तॾहिं बि माना सही रहंदी। उनजो इतराज़ त अजायो ऐं दजल आहे, फरेब आहे, धोखो आहे। त अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे दिलजाए ॾिनी त दीन इस्लाम ऐं अल्लाह तबारक व तआला हमेशह आहिनि ऐं उनजे दीन ते तव्हांखे क़ाइमु रहणो आहे। इन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त वज़यजिज़िल्लाहु शाकिरीन, ऐं अल्लाह शाकिरनि एहसान मञींदड़नि खे सुठो सवाब ॾींदो। शाकिरनि मां मुराद इहो फरमाइनि था हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु त जेको दीन ईमान ते इस्लाम ते साबित क़दम रहे। त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त अमीर शाकिरीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु हुयो, जंहिं ग़ज़वा उहद में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साथ निभायो हो। ऐं उन खां अलावा अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त वमा कान लिनफ्सिन, ऐं अल्लाह जे ठहरायल वक़्त लिखियल हुक्म खां सवाइ कंहिंखे मरणो न आहे। जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां हलिया विया त सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन सभु परेशान थी विया। तंहिं ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु इहा आयत सगोरी पढ़ी, वमा मुहम्मदुन इल्ला रसूल। पोइ जॾहिं इहा आख़िर ताईं आयत पढ़ी त समूरनि सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे दिलजाए थी त उहो अल्लाह जो पैगंबर हुयो ऐं अल्लाह ॾे वियो, दीन क़यामत ताईं रहंदो, अल्लाह तबारक व तआला हमेशह आहे, असांखे उनजी इबादत करणी आहे। तंहिंजे करे उन्हनि खे दिलजाए मिली हुई। हाणे अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त जेको बि इंसान आहे उनजो मौत जो वक़्तु मुक़ररु आहे, वक़्तु लिखियल हुक्म खां सवाइ कंहिंखे मरणो न आहे। ऐं जेको दुनिया जो सवाबु घुरंदो तंहिंखे उन मां ॾींदासूं, ऐं जेको आख़िरत जो सवाबु घुरंदो तंहिंखे उन मां ॾींदासूं। यानी हिन दुनिया में जेको बि आहे, पोइ इंसान खे कॾहिं हादसाती मौत थींदो आहे, कॾहिं तबई मौत थींदो आहे, चवंदा आहिनि फलाणे खे एक्सीडेंट थी पियो, फलाणे खे अटैक थी पियो, इहो ईअं सम्झो त बहानो आहे। बाक़ी इहो ईअं सम्झो त अल्लाह तबारक व तआला जे ईअं सम्झो त किताब में लिखियल आहे त हिन खे हिन महिल जो मौत ईंदो, हीउ हिन जॻह ते मरंदो। तंहिंजे करे अल्लाह साईं अॻिते फरमाए थो ऐं शाकिरनि खे चङो सवाबु सुठो ॾींदासूं। जेको शुकुर कंदो अल्लाह तबारक व तआला जो हर हाल में, उनजी इबादत कंदो, उनजे दीन ते क़ाइमु रहंदो, त अल्लाह साईं फरमाए थो त उनखे असां सुतती असां सुठो अजुर ॾींदा। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे बि शाकिरीन मां बणायो। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाह